नौजवान ते तशद्दुद वारी वीडियो वायरल थियण बाद पुलिस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KGN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ठट्टो शहर जे रहवासी नौजवान ज़ही तौर ते जेको बीमार नौजवान मज़दूर नौजवान आहे मौसम खत्री उनखे खंडे खणी तशद्दुद जो निशानो बणाइण ऐं तज़लील करे वीडियो जीअं वायरल करण वारे मामले में 5 जवाबदारनि खे जेको नामज़द कयो वियो केस में उन मां 2 जवाबदार सुबुह ताईं गिरफ़्तार थी सघिया हुआ, जिन में नईम जोखियो ऐं जायद खुदा ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस बाक़ी 3 जवाबदार आहिनि, जिन में मुख्य जवाबदार आहे BSO ठट्टे जो पुटु आहे सजन महिमान ऐं हुनजा 2 साथी आहिनि मुर्तज़ा खुशबू ऐं आमिर महिमान। उहे गिरफ़्तार न थी सघिया। अॼु पुलिस मुख़्तलिफ़ हंध ते छापा हणंदी रही पर उहे गिरफ़्तार पुलिस खे न थी सघिया। थोरी देरि अॻु में उहे स्टेशन कोर्ट ठट्टो में पेश थिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे वकील जे मरफ़त अदालत खां 3 ॾींहंनि जे लाइ कची ज़मानत हासिल करे वरिती आहे। उनजी कची ज़मानत हासिल थियण खां पोइ जेको मुतासिर नौजवान आहे मौसम खत्री, उनजो चाचो जेको केस जो फ़िरियादी आहे मुईन आलम खत्री, उन पंहिंजे वकील जे मरफ़त सेशन जज ठट्टो जे अदालत में हिकु अलॻि बात दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिंमें मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त संदसि भाइटियो जंहिं ते तशद्दुद जो निशानो बणायो वियो, तज़लील जो निशानो बणायो वियो, उन केस में जेके सेक्शन लॻाया विया आहिनि उहे कमज़ोर आहिनि ऐं पुलिस पंहिंजे मर्ज़ी सां केस दाख़िल कयो आहे, जंहिं करे उन में अदालत हुकुम जारी करे त वधीक केस छाकाणि संदसि भाइटे खे तशद्दुद जो निशानो बणाए खंडे अगवा करे मारकूट कई वई ऐं साण ज़्यादती जी बि कोशिश कई वई आहे, तंहिं करे अदालत अहिड़ो हुकुम जारी करे अदालत हिन मामले जी केस जी जेका ॿुधणी आहे छंछर ॾींहुं मुक़ररु करे छॾी आहे ऐं ॿिन्ही धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। पुलिस खे बि नोटिस जारी करे छॾिया आहिनि। छंछर ॾींहुं जेका आहे ॿिन्ही ज़मानत वारे केस जी ऐं फ़िरियादी जेको आहे मुतासिर नौजवान जे चाचे जे दरख़्वास्त ते ॿुधणियूं जेके आहिनि छंछर ते थियणियूं आहिनि। जी, वॾी महिरबानी नाज़िम ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ठट्टो में पुलिस ज़हनी माज़ूर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री खे खंभे तशद्दुद ऐं तहक़ीक़ करे संदसि वीडियो वायरल करण वारे केस में BSO ठट्टो हनीफ़ महमूद जे पुटु सजन महमूद समेत 3 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। ख़बर इन हवाले सां अपडेट कंदा रहंदासीं, ॿी ख़बर शामिल कंदासीं। उॾेरो लाल खां